पिया चेयरमैन जाम सैफुल्ला जी सदारत हेठ पानी मामलन बाबत सेनेट की स्टैंडिंग कमेटी जो इजलास थियो आहे। वफ़ाक़ी फ्लड कमीशन तरफ़ां मुल्क में मौजूदा बोर्ड की सूरत हाल ते ब्रीफिंग ॾिनी वई। कमेटी के बोर्ड के मुंहुं ॾियण ऐं उन खे घटाइण लाइ खयल क़दमनि ते ब्रीफिंग ॾिनी वई। जाम सैफुल्ला खान तरफ़ां पुछाणो कयो पियो त मुल्क में बोर्ड के मुंहुं ॾियण लाइ कहिड़ियूं तैयारियूं कई वई आहिनि। पानी वसीलनि बाबत एडिशनल सेक्रेटरी ब्रीफिंग ॾिनी त भारत पारां सिंध तास मुआहिदो मुअत्तल आहे। भारत तरफ़ां बोर्ड जो डेटा फ़राहम न कयो पियो वञे। वफ़ाक़ी फ्लड कमीशन जे अमलदारनि चयो त सिंध में हिन वक़्त ताईं बोर्ड जी सूरत हाल नाहे। अमलदारनि ॿुधायो त जहलम में पानी अञा ताईं घटि आहे। चनाब में बरसातनि सबबि वॾी बोड आहे। फ्लड फोरकास्टिंग पंहिंजे ज़रियनि खां भारत जे पाणी सूरत हाल बाबति ॼाण हासिल करे थो। अवां खे आगाह कयूं पिया चेयरमैन जाम सैफुल्ला जी सदारत हेठ पानी मामलनि बाबति सेनेट जी स्टैंडिंग कमेटी जो इजलास थियो आहे। वफ़ाक़ी फ्लड कमीशन तरफ़ां मुल्क में मौजूदा बोर्ड की सूरत हाल ते ब्रीफिंग ॾिनी वई आहे। कमेटी के बोर्ड के मुंहुं ॾियण ऐं उन खे घटाइण लाइ खयल क़दमनि ते ब्रीफिंग ॾिनी वई।